Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. PTI भली मुझे खिलाफ बेतमादी रिथ आणे खेन शिकस्त नसीब थींदी। पीपल्स पार्टी क़यादत की मर्ज़ी सां ई सिंध में वॾो वज़ीर ईंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेनेट इलेक्शन बाबति ऑर्डिनेंस खे खिल जोॻो क़रार ॾींदे चयो आहे त ऑर्डिनेंस सुप्रीम कोर्ट खे सदारती रेफरेंस ते फ़ैसिलो करण खां रोकण जी कोशिश आहे। सुप्रीम कोर्ट खे वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ नोटिस वठणु घुर्जे। ॿुधो आहे त इमरान ख़ान मेंबर्स तरफ़ां वोट न मिलण जे ख़ौफ़ में ऑर्डिनेंस आंदो आहे। बान सैदाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त मलीर सूधो ॿियनि इलाइक़नि में सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन्स कया पिया वञनि। मलीर ऑपरेशन खे सियासी रंग ॾियण जी कोशिश न थियणु घुर्जे। हलीम आदिल शेख तरफ़ां वालिद खे घटि वधि ॻाल्हाइण ते अफ़सोस थियो। हलीम आदिल वारनि पोल्ट्री ऐं ज़रई मक़सद लाइ लीज़ ते वरितल ज़मीन मथां फार्म हाउस ठाहियो हो। लीज़ ते वरितल ज़मीन ते कारोबारी सरगर्मियूं नथियूं करे सघिजनि। मलीर इंतिज़ामिया अहिड़े अमल ख़िलाफ़ हरकत में आई। मलीर में कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 548 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म कराए छॾियो। मलीर जे डीसी तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थियल ऑपरेशन बाबति जारी कयल बयान में दावा। डीसी मलीर चयो आहे त सब डिवीज़न मुराद मेमन ऐं सब डिवीज़न शाह मुरीद में सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। रेवेन्यू ऑफिसर्स एंटी इंक्रोचमेंट फोर्स ऐं पुलिस ऑपरेशन में हिसो वरितो। ख़ाली करायल सरकारी ज़मीन जा तफ़सील सुप्रीम कोर्ट में पेश कया वेंदा। डीसी तरफ़ां शहरनि खे गैर क़ानूनी स्कीम्स में सीड़पकारी न करण जी अपील। मलीर में ऑपरेशन दौरान हलीम आदिल शेख जे सौट तारिक कुरैशी जो फार्म हाउस ड्राहे पट कयो वियो हो। सिंध में हुक्मराननि जा कुआ 14 अरब रुपयनि जी ताज़ी कणिक गिड़काए वञनि था। अवाम खे खाइण लाइ नाक़िस कणिक ॾिनी वञे थी। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन जा सिंध हुकूमत ते तनक़ीदी हमला जारी। शहबाज़ गिल चयो आहे त कराची सूधो समूरी सिंध जे माण्हुनि खे सिहत लाइ हानिकार कणिक ॾिनी पई वञे। सिंध में हिकु माफ़िया हुकूमत करे रही आहे जेका कंहिं बि सूरत में माल पाणी गिड़काइणु घुरे थी। मलीर में स्टील मिल्स जे बरतरफ़ मुलाज़मनि जे घर भातियुनि तरफ़ां CEO ऑफिस आॾो 29 ॾींहं बि धरनो जारी। सूबाई वज़ीर नासिर शाह जी अॻवानीअ में हुकूमती कमेटी धरणे वारे हंधि पहुची वई। कमेटी जे मेंबर्स तरफ़ां मुलाज़मनि ऐं संदनि घर भातियुनि खे धरनो ख़त्म करण जी अपील। धरणे दौरान दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत थियल पोहरत शेर मोहम्मद जी जनाज़े निमाज़ में सूबाई वज़ीरनि जी बि शिरकत। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इमरानी सरकार ॿियनि मामलनि जीअं स्टील मिल्स ते बि यू टर्न वठी छॾियो। कोशिश आहे त CEO ऑफिस आॾो धरनो अॼु ख़त्म करायो वञे। सिंध सरकार तरफ़ां स्टील मिल्स जे बरतरफ़ मुलाज़मनि लाइ हर फोरम ते आवाज़ उथारियो वेंदो। अपोज़िशन जो सेनेट चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाइण वारे क़दम ते वावेला सम्झ खां ॿाहिरि आहे। मुख़ालिफ़ धुर ओपन बैलेट जी मुख़ालिफ़त करे वाज़े करे छॾियो त हू पैसे जी सियासत ख़त्म नथा करणु चाहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ट्वीट बयान में चयो आहे त शफ़ाफ़ चूंडुनि सां जमहूरियत मज़बूत थींदी। पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर चयो आहे त 26 मार्च खां पोइ 27 मार्च थींदो ऐं कुझु न थींदो। डिसंबर ऐं जनवरी में कुझु न करे सघंदड़ अपोज़िशन मार्च में बि नाकाम थींदी। अमेरिकी सहाफ़ी डेनियल पर्ल क़त्ल केस जो मुख्य जवाबदार उमर शेख सेंट्रल जेल जे रेस्ट हाउस में मुंतक़िल। जेल इख़्तियारनि मूजिबि सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत जवाबदार जा घर भाती बि साणनि गॾु रही सघंदा। उमर शेख जे वारसनि लाइ 5 कमरा बि मख़्तस। पाकिस्तान खे कोरोना ख़िलाफ़ साइनोफार्म वैक्सीन वधीक हिकु खेप 24 कलाकनि अंदरि मिलण जा इम्कान। सिहत खाते जे ज़रियनि जो चवणु आहे त चीन तरफ़ां वैक्सीन जा वधीक 5 लख डोज़ पाकिस्तान हवाले कया वेंदा। रूसी वैक्सीन बि हंगामी बुनियादनि ते घुराइण लाइ उपाउ तेज़। ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी रूसी वैक्सीन महदूद वक़्त लाइ घुराइण जी इजाज़त ॾेई छॾी।
सियारे में K2 जी चोटी सर करण वारी मुहिम दौरान गुम थियल 3 जबल चाढ़ुनि सां राब्तो बहाल न थी सघियो। नामियारे जबल चाढ़ू अली सतपारा ऐं संदसि टीम जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन दौरान शदीद थधि ऐं तेज़ हवाउनि सबबु ॾुखियायूं। अली सतपारा जा पाड़ेसरी जबल चाढ़ू इम्तियाज़ ऐं अकबर कैंप ते वापसि रवाना। ॿिन्ही जबल चाढ़ुनि खे गुज़िरियल ॾींहुं 7000 मीटर जी बुलंदीअ ते हथु कयो वियो हो। K2 जी चोटी सर करण दौरान अली सतपारा, जॉन स्नोरी ऐं JP महर 8000 जी बुलंदीअ ते लापता थी विया हुआ। थारूशाह में बकरी चोराइण जो इल्ज़ाम मढ़े नौजवान ते वहशियाणो तशद्दुद। नौजवान आशिक सोलंगी खे पकड़े शहर जो गश्त करायो वियो। शहरी नौजवान ते तशद्दुद सां गॾु संदसि तज़लील बि कंदा रहिया। पुलिस मूजिबि शहरियुनि चोरीअ जे इल्ज़ाम में पकड़ियल नौजवान खे थाणे ते आंदो। मामले जी जांच करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ासि वेझो रोलू कुतनि नींगर खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। 6 वरियनि जे मोहम्मद रज़ा खे हैदराबाद रेफर करण जी हिदायत। मीरपुर ख़ासि इस्पताल इंतज़ामिया पारां 1200 रुपया घटि हुअण सबबि एम्बुलेंस ॾियण खां इनकार। नींगर जी अमड़ मिनथू कंदी रही। नींगर मोहम्मद रज़ा जी अमड़ चयो त एम्बुलेंस लाइ 2000 रुपया घुरिया विया। मूं वटि 800 रुपया आहिनि। 12 सवनि लाइ पुट खे रेफर न पियो कयो वञे। नोटिस वठी मदद कई वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए इम्तिहान पास कंदड़ 27 इन्वेस्टिगेशन इंस्पेक्टर्स खे ऑफर ऑर्डर ॾियण जो फ़ैसिलो। सिंध जे घरू खाते IG खे ख़त लिखी कामयाब उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर्स ॾियण जी हिदायत करे छॾी। वॾो वज़ीर मुराद अली शाह 10 फरवरी ते ऑफर ऑर्डर्स विरहाईंदो। लखी गुलाम शाह वेझो 11 इल्ज़ाम हेठि नौजवान ऐं नारी बेदर्दीअ सां क़त्ल। ॻोठ गाज़ी सईद खानानी में नारी हसीना ऐं नौजवान वहीद कमालानी खे गोलियुनि जो बख बणायो वियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार। इलाइक़े में 10 का पकड़ियल। लाड़कानो जी लोहर कॉलोनीअ मां गुज़िरियल ॾींहुं पुरस्रार नमूने गुम थी वियल 2 ॿारनि जा पाणीअ जी खॾ मां लाश हथ। फोथियुनि में 3 वरियनि जो ग़ुलाम बादशाह ऐं 2 वरियनि जो मुश्ताक शामिल। ॿिन्ही ॿारनि जा लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल में पयल। वारसनि जो चवणु आहे त कंहिंसां बि दुश्मनी नाहे। पोस्टमार्टम में मौत जो कारण क्लियर थी वेंदो। न्यू सईदाबाद में 2 धुरनि में छिकताण तां हथियारबंदनि जी फायरिंग। मुसाफ़िर बस में सवार वाटहरू नींगर मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। काका ऐं पलाल धुरनि में छिकताण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। मारिजी वियल नींगर जी 12 वरियनि जे असगर जमाली तौर सुञाणप। लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। दादू जे गरीबाबाद पाड़े में नारी पुरस्रार नमूने फौत। 23 वरियनि जी कोमल पवर जे वारिसनि संदसि मुड़ुस ते क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पोस्टमार्टम कराइण खां इनकार। पोतण कोमल जे मुड़ुस जो चवणु आहे त ज़ाल साह जी तकलीफ़ सबबि फौत थी आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी जो पीउ पोस्टमार्टम नथो कराइणु चाहे। असां छा था करे सघूं? पनवाकिल में बुरड़ा ऐं पिताफ़ी धुरनि में ज़मीनी तकरार जो मीर यहया ख़ान बुलोजी सरपंच में निबेरो। हाजी वज़ीर पिताफ़ी धुर ते 3 करोड़ रुपया ॾंड जी फतवा। धुरनि में 5 एकड़ ज़मीन जी मालिकियत तां तकरार हलंदड़ आहे। कुझु अरसो अॻु पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर आफ्ताब सूमरो बि जरगो कयो हो, पर धुरनि फ़ैसिलो तस्लीम न कयो हो।
सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादिसनि दौरान 6 ॼणा अजल जो शिकार। नवदेरो भरिसां ॼाणियुनि सां ख़ौफ़नाक हादिसो। गॾह गाॾी सां टकर बाद मोटरसाइकिल सवारनि मथां बस चढ़ी वई। मधे जी वासी 2 नौजवान थॾे ते फौत। पोती नौजवान ॼाणियुनि सां गॾु वञी रहिया हुआ। हादिसे बाद शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। खाणोठ भरिसां कार ऐं मज़ा में टकर जे नतीजे में 1 ॼणो फौत, 2 ज़ख़्मी थी पिया। मीरपुर माथेलो भरिसां डंपर जे टकर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत। कोठड़ी में रेलवे ट्रैक पार कंदड़ शहरी ट्रेन जे टकर में अजल जो शिकार।